सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सिफारिश से कौमी असम्बली तोड़े छड़ी है, पर अञा ताईं निगरान वज़ीर आज़म जो फैसलो नाहे थी सघियो। इन मामले ते अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अपोज़िशन लीडर राजा रियाज़ विच में मुलाक़ात थी, जेका बिना के नतीजे जे ख़त्म थी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अपोज़िशन अॻवान राजा रियाज़ विच में निगरान वज़ीर आज़म जे नाले ते मुशावरत थी, जंहिंमें निगरान वज़ीर आज़म जे हतमी नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो, जंहिंखां पोइ हाणे सुभाणे ॿीहर मुशावरत कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अपोज़िशन अॻवान राजा रियाज़ खे ख़त लिखी मुशावरत जे लाइ घुरायो हो, जंहिंखां पोइ हू वज़ीर आज़म सां मिलण पहुतो। ॿिन्ही हिक ॿिए जे साम्हूं टे नाला रखिया आहिनि, जिन ते मुशावरत कई वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी निगरान वज़ीर आज़म लाइ अॻूणे परॾेही सेक्रेटरी जलील अब्बास जिलानी ऐं अॻूणे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तसद्दुक़ हुसैन जिलानी जे नालनि खे तजवीज़ कयो आहे, जॾहिं त ॿियनि नालनि में सादिक संजरानी हफ़ीज़ शेख भी शामिल आहिनि। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मुख़ालिफ़ धुर अॻवान राजा रियाज़ चयो त निगरान वज़ीर आज़म जे मामले ते कंहिं बि क़िस्म जो डेडलॉक नाहे। कोशिश हूंदी त वज़ीर आज़म सां गॾु निगरान जो नालो फाइनल करे वठूं। राजा रियाज़ चयो त मुलाक़ात इंतिहाई ख़ुशगवार माहौल में थी। हुन पंहिंजा नाला वज़ीर आज़म खे ॾेई छॾिया आहिनि, जॾहिं त वज़ीर आज़म बि पंहिंजे नालनि बाबति ॿुधायो। हुन ऐं वज़ीर आज़म तय कयो आहे त नाला फाइनल थियण ताईं कंहिंखे बि न ॿुधाया वेंदा। निगरान वज़ीर आज़म लाइ 6 नाला अची चुका आहिनि। देखिए, मैं कुछ इस बारे में बात नहीं करूंगा, क्योंकि मैंने वज़ीर आज़म साहब से ये मुशावरत में तय किया है कि जो हमारे उम्मीदवार हैं उनके बारे में किसी किस्म की उनका किस शोबे से तल्लुक़ है, कौन नाम है, वो मीडिया में चल रहे हैं नहीं चल रहे, इस बात पे मैंने और वज़ीर आज़म साहब ने कोई डिस्कशन नहीं किया। इम्पोर्टेड वज़ीर आज़म नहीं आ रहा है, इम्पोर्टेड सर बैरून मुल्क से नहीं जी। इस बात पे इत्तेफाक क्यों नहीं हो सकता? इख्तिलाफ किस बात पे इत्तेफाक क्यों नहीं हो सकता? क्योंकि आज पहला दिन था, आज हमने नाम, उन्हें नहीं पता था कि मैंने कौन से नाम देने हैं और मुझे नहीं पता कि उन्होंने कौन से देने हैं। मुलाक़ात खां पोइ वज़ीर आज़म हाउस तरफ़ां जारी कयल पधिराई में ॿुधायो वियो त वज़ीर आज़म आइन जी रोशनी में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान खे निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी लाइ मुशावरत जे हवाले सां घुरायो हो। निगरान वज़ीर आज़म जे नालनि ते मुशावरत जो पहिरियों दौर ख़ुशगवार माहौल में थियो। हाणे इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त अहम मामले ते वधीक सोच वीचार खां पोइ सुभाणे इन हवाले सां ॿीहर मुशावरत कई वेंदी।